अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध कायनात यूट्यूब चैनल सां करे अॼु आऊं हाज़िर आहियां मुंहिंजो मेज़बान ज़ेगम खोसो। तो अॼु असां सां गॾु आहे बख़्शली खोसो। पाण स्टूडेंट आहे मैट्रिक क्लास जो। तो मैट्रिक में पढ़े थो ऐं ॾाढो पाण सिंधी अदब सां संदसि चाह बि आहे ऐं सुठे आवाज़ जो मालिक पिणु आहे। तो अॼु असां बख़्शली खां शेर ॿुधंदासीं, कंहिं बि शेर जो गज़ल इन खां बख़्शली खां अॼु ॿुधंदासीं। तो बख़्शली खां पुछूं था तो कंहिंजो गज़ल ॿुधाईंदो अॼु असांखे? जी बख़्शली साईं असां सईद मेमन साहब जो जेको शेर तमामु बहितरीनु शेर आहे। हाँ बिल्कुलु, इन में कोई भी शक कोन्हे। सईद असांजे इन जो बल्कि पाण हाणे त गुज़री चुका आहिनि। तो जदीद शाइरीअ जा तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे सईद। तो बिस्मिल्लाह, तव्हां हुनजो गज़ल असांखे ॿुधाईंदो? ॿुधायो साईं जी। हर शहर हसीना जो, हाँ हर शायर हसीना जो, जी जी वाह वाह। हर बात हसीना जी, हर बात हसीना जी, वाह। हर ॾींहुं हसीना जो, हर रात हसीना जी। आहा, वे सर न घणी आहे, वे सर न घणी आहे, हर चीज़ विसारी आ, जी जी। पर साह में सांढी आ, सौगात हसीना जी। हा हा, सौगात हसीना जी, जी वाह वाह। वञ चंड सितारनि सां जी, रस्ते में उजाला कर, वञ चंड सितारनि सां रस्ते में उजाला कर, रस्ते में उजाला कर। जी। अॼु वाह, रात हितां वेंदी, अॼु राति हितां वेंदी, जी बारात हसीना जी। हा हा हा, अॼु राति हुतां वेंदी बारात हसीना जी। वाह वाह। कोई त मिलियो हुनखे, कोई त मिलियो हुनखे ॿाहनि में संभालियोसि, कोई त मिलियो हुनखे ॿाहुनि में संभालियो, जी। वाह वाह। शल सईद रहे बेहतर, शल सईद रहे बेहतर, हालात हसीना जी। हाँ 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 हाँ, शल सईद रहे बेहतर हालात हसीना जी। तमामु भलो हसीना जी। हिकिड़ो तमामु बहितरीनु गज़ल जेको तव्हां असां सां वंड कयो, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। ऐं जी दोस्तो, हे हुयो बख़्शली जंहिं हिकिड़ो गज़ल पेश कयो सईद मेमन जो। सो वरी कंहिं ॿियो वीडियो में कंहिं ॿिए मौज़ू ते तव्हां सां गुफ़्तगू थींदी। महिरबानी।